अच्छा, हिकु त जेको गॾियल अणपूर हूंदो आहे, गॾियल अणपूर खे कंपाउंड फ्रैक्शन बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो आम तौर ते इनखे मिक्स्ड फ्रैक्शन बि चयो वेंदो आहे। सो ईअं न हुजे तव्हांखे जेकॾहिं क्वेश्चन अचे त भाई हिनखे मिक्स्ड फ्रैक्शन में चेंज कयो या विच ऑफ द फॉलोइंग इज़ मिक्स्ड फ्रैक्शन, तव्हां परेशान थी वञो। ॿई नाला आहिनि, कंपाउंड फ्रैक्शन बि चयो वेंदो आहे, मिक्स्ड फ्रैक्शन बि चयो वेंदो आहे। हाणे जे नाले मुज़ाहिरा मिक्स्ड फ्रैक्शन न मतिलबु आहे त हुन में पूरो अदद ऐं अणपूर ॿई मिक्स हूंदा आहिनि। ॿी हिकिड़ी ॻाल्हि सभिनि मां इंपॉर्टेंट, त 5 सॼा 2 भाङे 3 मिसाल हेसि तव्हांजो दर्जो आहे। जॾहिं बि तव्हां मिक्स्ड फ्रैक्शन खे यानी कि कंपाउंड अणपूर फ्रैक्शन खे नॉर्मल फ्रैक्शन में यानी कि आम अणपूर में चेंज कंदा हो त उहो हमेशह उबतो अणपूर हूंदो आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो। कॾहिं बि जेको मिक्स्ड फ्रैक्शन आहे उहो सुबते अणपूर में कन्वर्ट नथो थी सघे। छाजे करे रीज़न आहे, ॾिसो हेठि हुआ 3, हाणे मथियों वांगुरु ॾिसो केॾो वधी वेंदो। पहिरियों त हे हिन सां मल्टीप्लाई थींदो, 5 × 15, ठीकु आहे। वरी उन में हे जोड़ थींदो, 15 + 2 = 17, 17 भाङे 3। तव्हां ॾिसी सघो था पिया त हेठियों वांगुरु वॾो आहे, नंढो आहे, ऐं मथियों वांगुरु वॾो आहे। इन करे असां हिनखे छा चवंदासीं, उबतो अणपूर आहे, इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। सो मिक्स्ड फ्रैक्शन हमेशह, हिते मां तव्हांखे लिखी ॾेखारियां, जेकॾहिं मिक्स्ड फ्रैक्शन हमेशह कन्वर्ट थींदो आहे छा में, इम्प्रॉपर फ्रैक्शन में। इहो बि तव्हां खां पुछी सघनि था पिया, ज़रूरी न हूंदी आहे हिसाब ॾियनि, तव्हांखे हीअं बि ॾेई सघनि था। मिक्स्ड फ्रैक्शन इज़ ऑलवेज़ कन्वर्टेड इनटू, हेठो मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा, तव्हां इम्प्रॉपर फ्रैक्शन खे टिक कंदो। असां हिते हिननि जी जॻह ते 1 रखी सघूं था, यानी कि मिसाल था वठूं 1/2 हिकु सॼो हिकु मानी, यानी कि अहमद जेको आहे हिकिड़ी मानी पूरी खाधी ऐं जेका ॿी मानी हुई उन में अधु खाधी अथई, ठीकु आहे। हाणे तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो। सो हाणे इनखे असां जेकॾहिं चेंज कयूं त 1 × 2 ऐं प्लस में हिकु जोड़ कंदासीं, थी वेंदो 3/2, यानी कि असां सभिनि में 1 1 रखियोसीं। उन जे बावजूदि हिन खां नंढो नंबर त थी नथो सघे, उन जे बावजूदि तव्हां ॾिसी सघो था पिया त उबतो अणपूर आयो आहे। सो इहा ॻाल्हि तय आहे त मिक्स्ड फ्रैक्शन इज़ ऑलवेज़ कन्वर्टेड इनटू इम्प्रॉपर फ्रैक्शन, ठीकु आहे। इम्प्रॉपर फ्रैक्शन जेको मिक्स्ड फ्रैक्शन ऐं कंपाउंड फ्रैक्शन, इहा साॻी ॻाल्हि आहे। हाणे पाण नेक्स्ट वीडियो में सिखंदासीं त जेकॾहिं असांखे आम अणपूर मिलियल हुजे त उन मां वापसि असां मिक्स्ड फ्रैक्शन में कीअं कन्वर्ट कंदाऊं। हेॾो खां हेॾे वापसि अचणु सिखंदासीं।